नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त दादू भरिसां तेज़ रफ़्तार कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण सबबि ॿ ॼणा फ़ौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में निसार पुट एजाज़ पंवर ऐं हनीफ़ पुट दरिया ख़ान मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त ग़ुलाम मुर्तज़ा पंवर हमीद पंवर सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे इलाज लाइ दादू इस्पताल मुंतक़िल कयो, जितां फ़ौतनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। होॾां मख़तूम बिलावल पुलिस कोच खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। हीअ अफ़सोसनाक ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में निसार पुट एजाज़ पंवर ऐं हनीफ़ पुट दरिया ख़ान मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त ग़ुलाम मुर्तज़ा पंवर हमीद पंवर सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ दादू इस्पताल मुंतक़िल कयो, जितां फ़ौतनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। होॾां मख़तूम बिलावल पुलिस कोच खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे।